नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पंगरियो खां ख़बर ॾींदा हलूं त पंगरियो खां नौकोट वाया मीर जी ओताक ॿिनि ज़िलनि बदीन ऐं मिठी खे पाण में मिलाईंदड़ अहम रोड गुज़िरियल काफ़ी अरसे खां मरम्मत न थियण करे हंधा हंधा टुटी तबाह थी वियो। रोड में वॾा खॾा पैदा थी विया आहिनि ऐं रोड जे ॿिन्ही तरफ़नि देवियुनि जो जंग थी वियो आहे, जंहिं करे हिन रोड ते आम ट्रैफ़िक बंदि थी वई आहे ऐं हिन रोड सां लाॻापियल सवें ॻोठनि जा हज़ारे रवासी सख़्त मुश्किलातनि जो शिकार थी विया आहिनि। रोड जे ठहिण खां पोइ हिकु भेरो बि मरम्मत न कराई वई ऐं रोड ते मुक़रर बेलदार भी घर वेठे पगारूं खणी रहिया आहिनि, जंहिं करे रोड जे ॿिन्ही तरफ़नि देवियुनि जो वॾो जंग पैदा थी वियो। जॾहिं त रोड सां लाॻापियल ॻोठ लोंग खान खोसो, कारो भील, मुख्तियार गुज्जर, फ़कीर कमाल अहमदाणी ऐं पुनो भट्टी समेत मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जे रवासियुनि चिता ॾिनो आहे त जेकॾहिं ॼाणियल रोड जी तुरत मरम्मत न कराई वई त एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।